दराबुलान पाकिस्तान जे सूबे बलोचिस्तान में वाक़िअ हिकु तारीख़ी ऐं जाग्राफ़ी अहमियत वारो जाबलू लंघ या दरा आहे। हीउ टोबा काकड़ रेंज में मौजूदु आहे ऐं ॾखिण में रंदली खां वठी उत्तर में कोलपुर वेझो दरवाज़ा ताईं लॻभॻि 89 किलोमीटर यानी 55 मील एराज़ी ते पखिड़ियल आहे। हीउ कोयटा खे सिबी सां रोड ऐं रेलवे ज़रिए ॻंढे थो। दराबुलान जी तारीख़ तमामु क़दीम आहे। ही सदियूं पुराणो बर सग़ीर पाको हिंद ऐं विच एशिया जे विच में तिजारत सफ़र ऐं फ़ौजनि जे अच वञ लाइ हिकु अहम रस्तो रहियो आहे। तारीख़ी हवालनि मुताबिक़ 15वीं सदी ईस्वी में आर्याई क़ौमूं अफ़गानिस्तान खां चमन ऐं पोइ दराबुलान जे रस्ते सिंध में दाख़िल थियूं ऐं केतिरा ई भेरा सिंध ते हमलनि लाइ ही वाट अख़्तियार कयाऊं। ही क़दीम शाहराह रेशम जो हिकु अहम हिसो हो जेको ॾखिण एशिया, विच एशिया ऐं विच ओभर जे विच में सामान, ख़्यालनि ऐं सक़ाफ़ती तरीक़नि जी मटासटा खे आसान बणाईंदो हो। दराबुलान खे फ़ौजी ऐं स्ट्रेटेजिक लिहाज़ खां हमेशह अहमियत हासिल रही आहे। बरतानवी दौर हुकूमत में बि हिन दरे खे ख़ासि अहमियत ॾिनी वई ऐं हिते रेलवे लाइन विछाई वई त जीअं फ़ौजी हलचल ऐं वापार खे आसान बणाए सघिजे। 1839 ईस्वी में पहिरियों एंग्लो अफ़गान जंग दौरान बरतानवी फ़ौज हिन दरे मां गुज़री अफ़गानिस्तान में पेशकदमी कई हुई। कुझु रिवायतनि मूजिबि दराबुलान जो नालो हिकु बलोच सरदार बुलान जे नाले ते रखियो वियो आहे जेको 15वीं सदी ईस्वी में मीर चाकर आज़म रिंद जो ख़ासि मुअतमद हो। अॼु बि दराबुलान हिकु अहम शाहराह ऐं रेलवे ट्रैक तौरु इस्तेमालु थिए थो जेको बलोचिस्तान खे पाकिस्तान जे ॿियनि हिसनि सां ॻंढे थो। हीउ ख़ासि तौर ते चाइना पाकिस्तान इक़्तिसादी राहदारी जो बि हिकु अहम हिसो आहे जेको चीन जे संक्यानिंग रीजन खे ग्वादर बंदरगाह सां ॻंढे थो ऐं चीन खे हिंदी वॾे समुंड ताईं पहुच फराहम करे थो। दराबुलान जी ऊचाई लॻभॻि 1793 मीटर 5884 फुट आहे। हिन में केतिरियूं ई तंग घाटियूं ऐं कुशादा इलाइक़ा शामिल आहिनि। हितां जा नज़ारा ख़ूबसूरत ऐं पथरेलनि जबलनि, गहरनि वादियुनि ऐं नख़लुस्ताननि ते मुश्तमिल आहिनि। जेतोणीकि ताज़नि ॾहाकनि में बरसातनि जे घटिताई सबबु हितां जा कुझु चश्मा सुकी विया आहिनि, पर अञा बि हीउ इलाइक़ो पंहिंजी कुदरत, ख़ूबसूरती ऐं तारीख़ी विरसे सबबु सियाहनि जे तवजह जो मर्कज़ आहे।